आऊं तुझी छाती ते तुझी मां आहियां। खुदा रसूल जे वास्ते मुंहिंजी जिन छॾ। हिन ना ॿुधो मुंहिंजी खट ते जले ज़ोरी वञा मूंखे तना कोरी कई। 2 चक्कर मूं कई। नवकोट में एक जिनसी मरीज़ नौजवान पंहिंजी जीजल अमर के लजालुट जो निशानो बणाए इंसानियत जो कंध शर्म विचा झुकाए छॾियो। इंसानियत के लजाईंदड़ वाक़ियो नवकोट के तारीख़ी किले जे वेझो पेश आयो, जिते जवाबदार जुमन खोसो पंहिंजी जीजल अमर के लजालुट जो निशानो बणायो। लजालुट जो निशानो बणियल माउ विॼोठो थाणे ते मीडिया आरो दाहींदे चयो त राति देर सां मुंहिंजे पुट जुमन मूंसां ज़्यादती कई। हुन चयो त मिनथूं करण ऐं माउ जे रिश्ते जो अहसास ॾियारण बावजूदि जुनूनी पुट 2 भेरा ज़्यादतीअ जो निशानो बणायो। वारा हिनखे चयो इज़त में दबा तूं मूंखां हटी वञ। आऊं तुंहिंजी छाती ते तुंहिंजी मां आहियां। खुदा रसूल जे वास्ते मुंहिंजी जिन छॾ। मूंखां टरी टारो कर। हिन ना ॿुधो मुंहिंजी खट ते जले ज़ोरी वञा मूंखे तना खोरी कई। 2 चक्कर मूं कई। पुट हथां लजालुट जो निशानो बणियल बदनसीब माउ चयो त अहिड़ो जुनूनी शख़्स पुट सॾाइण जो हक़दार नाहे, खेसि जेल उमाणे वञे। बाबा भले वञी जेल कमाए भले वञे हलियो। बसि मुंहिंजी माउ जो क़दुरु हुन न कयो, मूं मां न सम्झी सघियो। हाणे हुनखे छा करा रखे घर में। पुलिस माउ सां लजालुट जे इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार जुमन खोसो खे हिरासत में वठी छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार पंहिंजो ॾोह बासे वरितो आहे। पुलिस मूजिबि ज़्यादतीअ जो निशानो बणियल औरत ऐं संदसि पुट खे तिबी चकास जे लाइ सिविल अस्पताल मिठी उमाणियो वियो आहे। रिपोर्ट्स अचण बैदि केस दाख़िल करे जवाबदार ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी। आऊं तुंहिंजी छाती ते तुंहिंजी मां आहियां। खुदा रसूल जे वास्ते मुंहिंजी जिन छॾ। हिन ना ॿुधो मुंहिंजी खट ते जले ज़ोरी वञा मूंखे तना खोरी कई। 2 चक्कर मूं कई।